हू 5 ई वक्त पाबंदीअ सां नमाज़ पढ़ंदो हो। मालदार हुअण सां गॾोगॾु वॾो सखी दिल बि हो। दिल खोले करे ग़रीबनि ऐं बेवाहनि जी मदद कंदो हो। केतिरनि ई यतीम ॿारनि जूं शादियूं बि करायूं हुयूं। हज बि कयल हो। सन 1970 ईस्वीअ जी हिकु सुबुह संदसि इंतिकाल थी वियो। बेहद मिलनसार ऐं बा अख़लाक हुअण जे सबबु पाड़े वारा मरहूम खां तमामु घणो मुतासिर हुआ। तंहिं करे सोगवारनि जो वॾो मेड़ गॾु थी वियो। सभु माण्हू कब्रिस्तान आया। क़बर खोटे करे तैयार कई वई। इहो ॾकाए छॾींदड़ दास्तान नवाए वक़्त मैगज़ीन में शाया थियो हो। इबरत जे लाइ कुझु इज़ाफ़े सां पंहिंजे अंदाज़ में पेश कयां थो। जीअं ई मैयत क़बर में लाहण जे लाइ खणी आया त गज़ब थी वियो। ओचितो क़बर ख़ुद ब ख़ुद बंदि थी वई। सभई माण्हू हैरान रहिजी विया। ॿीहर ज़मीन खोटी वई। जॾहिं मैयत लाहिण लॻा त वरी क़बर ख़ुद ब ख़ुद बंदि थी वई। सभु माण्हू हैरान ऐं परेशान हुआ। हिकु ॿ भेरो ईअं ई थियो। आख़िरकार चौथे भेरे तदफ़ीन में कामयाब थी ई विया। फातिहा पढ़ी करे सभु मोटिया ऐं कुझु क़दम ई हलिया हुआ त ईअं महसूस थियो जीअं ज़मीन ज़ोर ज़ोर सां लुॾी रही हुजे। माण्हुनि बेइख्तियार थी पोइते मुड़ी करे ॾिठो त हिकु होश उॾाईंदड़ मंज़र हो। क़बर में ॾार पइजी चुका हुआ। उन मां बाह जा शोला ऐं दूहा निकिरी रहिया हुआ ऐं क़बर जे अंदरां रड़ियुनि जो आवाज़ बिल्कुलु साफ़ साफ़ ॿुधण में अची रहियो। इहो ॾकाए छॾींदड़ मंज़र ॾिसी करे सभिनी जूं वायूं बताल थी वयूं। जंहिंखां जेतिरो थी सघियो उतां तेज़ वठी भॻो। माण्हू हैरान ऐं परेशान हुआ त बज़ाहिर नेक सखी ऐं बा अख़लाक इंसान जी आख़िर अहिड़ी कहिड़ी ख़ता हुई जंहिंजे सबबु ही एतिरे क़दुरु ख़ौफ़नाक क़बर जे अज़ाब में मुबतला थी वियो। तहक़ीक़ करण ते उन जा कुझु हालात हीअं साम्हूं आया। मरहूम नंढपण में तमामु ज़हीन हो। माउ पीउ आला तालीम ॾियारी हुई। जॾहिं ख़ूब पढ़ी लिखी वताईं त कंहिं तरह सां बि सिफ़ारिश या रिश्वत जे ज़ोर ते हिकु सरकारी खाते में नौकरी इख़्तियार करे वताईं। रिश्वत जी आदत पइजी वई। रिश्वत जी दौलत सां प्लाट बि ख़रीद कयाईं ऐं तमामु घणो बैंक बैलेंस बि बनाए। इन्हीअ मां यानी रिश्वत जे पैसनि मां हज बि अदा कयाईं ऐं समूरी सखावत बि उन्हीअ रिश्वत जे हराम कमाईअ मां कंदो हो। असां कहरे कहार ऐं ग़ज़बे जब्बार खां उन जी पनाह जा तलबगार आहियूं। प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो तव्हां हराम माल हासिल करण वारे जो केतिरे क़दुरु ॾकाईंदड़ अंजाम थियो। यादि रखो, हदीस जे हुक्म मुताबिक़ रिश्वत ॾियण वारो ऐं वठण वारो ॿई जहन्नमी आहे। हराम माल मां कया वेंदड़ नेक कम बि क़बूल नाहिन कया वेंदा, छो त अल्लाह पाक आहे ऐं पाक माल खे ई क़बूल फरमाईंदो आहे। जीअं त सरकार मदीना क़रारे क़ल्ब सीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमाने इबरत निशान आहे। जेको शख़्स हराम माल कमाईंदो आहे ऐं पोइ सदको करे थो त उन खां क़बूल न कयो वेंदो ऐं उन मां ख़र्च कंदो त उन जे लाइ उन में बरकत न थींदी ऐं उन खे पंहिंजे पोयां छॾींदो त उहो उन जे लाइ दोज़ख जो ज़ादे राह यानी सफ़र जो सामान हूंदो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, यादि रखो, दौलत सां दवा त ख़रीद करे सघिजे थी, शिफ़ा नथी ख़रीद करे सघिजे। दौलत सां दोस्त त मिली सघनि था पर वफ़ा नथी मिली सघे। दौलत हलाकत जो सबबु त थी सघे थी पर इन जे ज़रिए मौत खे नथो टारे सघिजे। दौलत सां शोहरत त हासिल करे सघिजे थी पर इज़्ज़त हासिल नथी करे सघिजे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।